अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं हायर एजुकेशन कमीशन में जेके न्यू जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही न्यू जॉब्स आहिनि प्रोग्राम स्पेशलिस्ट जूं, ऑफिस असिस्टेंट जूं ऐं डेटा एनालिस्ट जूं। प्रोग्राम स्पेशलिस्ट जेको आहे उनजी जेका सैलरी आहे 6,12,500 आहे। उन जे लाइ क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे मास्टर डिग्री आर 16 ईयर इक्विवेलेंट डिग्री इन बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, मैनेजमेंट साइंसेस, फाइनेंशियल मैनेजमेंट, अकाउंटिंग रिलेटेड फील्ड में। इन जी जेका मैक्सिमम एज आहे उहा 55 ईयर आहे। उन खां पोइ ॿी जेका जॉब आहे उहा आहे डेटा एनालिसिस जी। इन जी जेका सैलरी आहे उहा 2,11,750 रुपया आहे। इन में क्वालिफिकेशन 16 ईयर ऑफ एजुकेशन इन कंप्यूटर साइंस, कंप्यूटर इंजीनियरिंग, इकोनॉमिक्स, स्टैटिस्टिक्स, मैथमेटिक्स और रिलेटेड फील्ड में हुजे। इन जी जेका मैक्सिमम एज आहे 50 ईयर आहे। उन खां पोइ ही जेका थर्ड जॉब आहे इहा आहे ऑफिस असिस्टेंट जी। इन जी जेका सैलरी आहे उहा 70,000 आहे। इन में क्वालिफिकेशन 16 ईयर ऑफ एजुकेशन, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, कंप्यूटर साइंस, IT, सोशल साइंस और इक्विवेलेंट एक्सपीरियंस। इन जी जेका मैक्सिमम एज आहे 40 ईयर आहे। हाणे हिन में अप्लाई करण जे लाइ असां careers.hack.gov.pk ते वेंदासीं, अप्लाई कंदासीं। असां जीअं careers.hack.gov.pk URL सर्च कयोसीं त असां ऑफिशियल हैक जी जेका जॉब्स जी वेबसाइट आहे उन ते अची वियासीं। उन में ही तव्हां ॾिसी रहिया आहियो अवेलेबल जॉब्स आहे ऐं हिते जेको आहे जॉब्स में शो करे रहियो आहे जेके हींअर करंट ओपनिंग्स आहिनि उन्हनि जे बारे में। हिननि में अप्लाई करण जे लाइ तव्हां हिते व्यू डिटेल्स ते क्लिक कंदव ऐं उन खां पोइ हेठि जेको अप्लाई फॉर दिस जॉब लिखियल आहे हिते क्लिक कंदव। हिते क्लिक करण खां पोइ तव्हां पंहिंजो अकाउंट रजिस्टर कंदव। रजिस्टर करण महिल तव्हांखे पंहिंजी ईमेल ॾियणी पवंदी ऐं पासवर्ड क्रिएट करणो पवंदो। पासवर्ड क्रिएट करण खां पोइ तव्हांजो अकाउंट क्रिएट थी वेंदो। ही ॾिसो हाणे असांजी रजिस्ट्रेशन जेको आहे सक्सेस थी वई आहे। उन खां पोइ असां वेंदासीं पंहिंजी जीमेल अकाउंट में ऐं उते असांखे ईमेल आई हूंदी ऐं उतां असां जेको आहे पंहिंजो अकाउंट एक्टिवेट कंदासीं। ही नोटिफिकेशन अचे थो थैंक यू फॉर रजिस्ट्रेशन ऑन हैक जॉब पोर्टल ऑनलाइन टू कंप्लीट योर रजिस्ट्रेशन प्रोसेस प्लीज चेक योर ईमेल अकाउंट फॉर एक्टिवेशन। उन खां पोइ असां पंहिंजो ईमेल अकाउंट चेक कंदासीं ऐं उतां एक्टिवेट कंदासीं। ही ॾिसो असांखे फर्स्ट हैक वारनि जी जेको आहे ईमेल आई आहे। हितां असां पंहिंजो अकाउंट एक्टिवेट कंदासीं। हिन लिंक ते असां क्लिक करे ऐं पंहिंजो अकाउंट एक्टिवेट कंदासीं। अकाउंट एक्टिवेट थी चुको आहे। हाणे हिते असां अवेलेबल जॉब्स ते वञी ऐं ही जेके 3 जॉब्स आहिनि डेटा एनालिसिस्ट आहे, प्रोग्राम स्पेशलिस्ट आहे, फंड रेजिंग ऐं ऑफिस असिस्टेंट आहे। इन मां जंहिं जॉब जे लाइ एलिजिबल हूंदो अगरि को कैंडिडेट वञी हिते अप्लाई कंदो। ही पूरी डिटेल अचे पई जेका मां अॻु में डिस्कस करे चुको आहियां। हाणे हिते हेठि अची असां अप्लाई फॉर दिस जॉब ते क्लिक कंदासीं ऐं जेको असां ईमेल ऐं पासवर्ड क्रिएट कयो आहे उहो लॻाईंदासीं। ही असां पंहिंजो ईमेल ऐं पासवर्ड लॻाए लॉगिन कंदासीं। ही ॾिसो जीअं ई असांजो अकाउंट ओपन थी वेंदो त असां सभिनी खां पहिरियां ही प्रोफाइल बिल्डर वारो जेको ऑप्शन आहे उन ते क्लिक कंदासीं ऐं उन ते क्लिक करे ही सॼो असां फॉर्म फिल कंदासीं, सेव कंदासीं पंहिंजी जेका बि डेटा आहे ऐं उन खां पोइ असां जॉब जे लाइ अप्लाई कंदासीं। प्रोफाइल पूरी बिल्ड करण खां पोइ असां ही जेके जॉब्स अचनि थियूं इन में व्यू डिटेल्स सेम करे ऐं उन खां पोइ अप्लाई फॉर दिस जॉब ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ असां ही डिटेल्स फिल कंदासीं जेको असां चालान पे कयो आहे। उन चालान जी हिते रसीद लॻाईंदासीं, टेस्टिंग सेंटर पंहिंजो सिलेक्ट कंदासीं ऐं सबमिट करे छॾींदासीं त असांजो हिन जॉब में अप्लाई थी वेंदो। उमीद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वेंदो जेके हैक इस्लामाबाद में न्यू जॉब्स आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।